मीरो खान भरसां क़ाइम क़दीम ॻोठ चाकर खान चांडियो जा रहवासी ॻोठाणा गुज़िरियल 25 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी ऐं बेअसी सबबि बुनियादी सहूलियत खां महरूम बणिजी हिन जदीद दौर में भी पत्थर वारे दौर जहिड़ी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। जॾहिं त ॻोठ अंदरि अच वञ लाइ रोड रस्तनि, सिहत लाइ अस्पताल, ॿार पढ़ण लाइ स्कूल ऐं पीअण जे मिठे पाणी जहिड़ी बुनियादी सहूलियतूं न हुअण करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। उन हवाले सां ॻोठाणनि अवामी आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हिन चाकर चांडो जा ॻोठाणा पत्थर जे दौर खां बि बदतर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। स्कूल जी जेका बिल्डिंग आहे तव्हांजे साम्हूं आहे, स्कूल जी बिल्डिंग मुकमल ज़बून थी चुकी आहे। असांजो जेको रोड आहे 1995 में ठहियो, सिर्फ़ु पत्थर विछाई कया विया, उन खां पोइ रोड जो कोई मरामती कमु न थियो। बारिश खां पोइ ॻोठाणा 15-15 ॾींहं महीनो उते फाथा पिया, निकिरी नथा सघनि। बिजली जो सुख आहे, न पाणी जो सुख आहे, न स्कूल आहे, का शइ बि कोन्हे का। असां विञण लाइ परेशान आहियूं, असां पाणी पीअण लाइ परेशान आहियूं। असांखे था ॼण उॾो त हे महीने कमु न कयो आहे, हो महीने कमु कंदो। अदा ठीकु आहे, वरी असां हुनखे वोट ॾिनासीं, उहे महीने त असां ॾिसो ई कोन था। तव्हां ॾिसो त असांखे का सहूलियत कोन्हे। पाणी जे लाइ अॼु ताईं का बि सहूलियत कान्हे। ॻोठ में खारो पाणी आहे ऐं ॿाहिरां मिठे पाणी जे लाइ बि किलोमीटर पंधु आहे असांजो जेको करे वञी पाणी भरे था अचूं, ऐं असांखे पाणी जी सहूलियत बि कान्हे। न असांखे स्कूल जी सहूलियत आहे। MNA MPA खे बिलावल साहब खे अपील थी कजे त असांखे स्कूल बि ठाराइजनि, रोड बि ठाराइजनि। कैमरामैन अज़हर अली बाबा सां गॾु सफदर अली तुंहिंजो अवामी आवाज़ टीवी मीरो खान। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk